बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां सिलेक्ट ऑब्जेक्ट्स जो इस्तेमालु सिखंदासीं। उन लाइ मां जेको आहे त इंसर्ट में वञी ऐं हितां जेको आहे त मां शेप ड्रा कयां थो। शेप सिलेक्ट करे ऐं हिनखे ड्रा कयां थो। ऐं हाणे हिनखे मां जेको आहे त रैप टेक्स्ट में बिहाइंड टेक्स्ट कयां थो। हिन जो रीज़न जेको आहे त छा आहे बिहाइंड टेक्स्ट जो, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। हाणे अगरि मां सिलेक्शन हटाइणु चाहींदुमि शेप तां, त स्केप बटन खे प्रेस कंदुसि त ॾिसो शेप तां सिलेक्शन हटिजी वेंदी। हाणे अगरि मां शेप खे डिलीट करणु चाहियां या मूव करणु चाहियां किथे बि, या वरी इन जी साइज़ वधाइणु चाहियां, अगरि मां सिलेक्ट कंदुमि, ॾिसो हाणे ही सिलेक्ट न थींदो। मूं वटि को बि ऑप्शन न आहे शेप एडिट करण जो। उन लाइ मां सिलेक्ट में वञी सिलेक्ट ऑब्जेक्ट खे क्लिक कंदुसि ऐं पोइ शेप ते ॾिसो मां क्लिक कंदुसि त हाणे ही हिनखे मां ड्रैग कंदुमि त ही हाणे मूव थींदो ऐं हिन जी मां साइज़ वधाए बि सघां थो ऐं किथे बि हिनखे रखी सघां थो। इहो आहे जेको आहे त सिलेक्ट ऑब्जेक्ट जो इस्तेमालु। ऐं उनखां अलावा असां जेको आहे त ही ऑप्शन जेको आहे त पिक्चर ते बि इस्तेमालु कयूं था। हिन शेप खे मां डिलीट कयां थो ऐं इंसर्ट में वञी मां पिक्चर इंसर्ट कयां थो। ऐं हिन जी साइज़ मां घटायां थो। ऐं रैप टेक्स्ट में वञी मां हिनखे बिहाइंड टेक्स्ट कयां थो। हाणे मां ॾिसो हिनखे बिहाइंड टेक्स्ट कयो आहे। हाणे मूं वटि को ऑप्शन आहे सिलेक्ट जो। हिकिड़ो ई ऑप्शन आहे सिलेक्ट जो। त सिलेक्ट में वञी मां सिलेक्ट ऑब्जेक्ट खे क्लिक कंदुसि ऐं पोइ पिक्चर ते क्लिक कंदुसि। हाणे ॾिसो ही पिक्चर जेको आहे त मूव बि थींदी ऐं हिनखे मां डिलीट बि करे सघां थो ऐं ॿिए हंधि बि मां हिनखे रखी सघां थो। ऐं उनखां अलावा हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि सम्झायां, अगरि मां हिन तां सिलेक्शन रिमूव कयां थो, स्केप बटन खे दॿायां थो, ठीकु आहे। अगरि ॾिसो ही पिक्चर या वरी असां जेको शेप इंसर्ट कयो, अगरि टेक्स्ट एरिया खां किथे बि जेको आहे त हूंदो, यानी टेक्स्ट एरिया खां किथे बि ॿाहिरि हूंदो, यानी थोरो स्पेस छॾियो हूंदो, ते टेक्स्ट लिखियल अखर न हूंदा, त उते ऑब्जेक्ट जेको आहे त या वरी शेप जेको आहे त सिलेक्ट थी सघे थो। उन लाइ मां वरी हिनखे सिलेक्ट कयां थो सिलेक्ट ऑब्जेक्ट में वञी ऐं मां अहिड़ी जॻह ते रखां थो जिते टेक्स्ट न हुजनि। हिते थोरो स्पेस छॾियल आहे, ख़ाली आहे, टेक्स्ट न आहे। ऐं हिन जी सिलेक्शन रिमूव कयां थो ऐं पेज ते बि मां क्लिक करे सिलेक्शन रिमूव करे सघां थो। हाणे ॾिसो जिते टेक्स्ट लिखियल हूंदा अखर, त उते सिलेक्शन न थींदी, ठीकु आहे। अगरि जिते अखर लिखियल न हूंदा, ॾिसो हिते मूव पार्टनर आयो आहे। हाणे मां पिक्चर खे जेको आहे त सिलेक्ट करे किथे बि रखी सघां थो। यानी जेको आहे त रैप में जेको असां बिहाइंड टेक्स्ट कयूं था, ठीकु आहे। अगरि जेको आहे त पिक्चर या ऑब्जेक्ट अगरि जेको आहे त टेक्स्ट एरिया में आहे, बिल्कुलु जेको आहे त स्पेस छॾियल न आहे ऐं मुकमल जेको आहे त हिन जी चौधारी टेक्स्ट आहिनि शेप या पिक्चर जे, त पोइ सिलेक्शन जेको आहे त पॉसिबल न आहे। पर हा, अगरि किथे बि थोरो स्पेस छॾियल आहे, ख़ाली टेक्स्ट लिखियल न आहे, ॾिसो उते जेको आहे त सिलेक्शन जो ऑप्शन अचे थो। भले पोइ तव्हां उते बिहाइंड टेक्स्ट कयो पिक्चर या शेप खे या वरी टेक्स्ट बॉक्स खे ई, त पोइ सिलेक्शन जेको आहे त पॉसिबल आहे। मां जेको आहे त बिगिनर्स लाइ जेको आहे त सिलेक्ट ऑब्जेक्ट सम्झण जी पूरी कोशिशि कई आहे। अगरि तव्हांखे हीअ वीडियो जेके बि नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि यूज़फुल लॻे थो ऐं हिन मां तव्हां कुझु पिरायो आहे, काइंडली मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। ऐं जिन बिगिनर्स खे MS वर्ड सिखण जी ज़रूरत आहे, उन ताईं मुंहिंजो वीडियो शेयर कयो, पहुचायो। तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।